दोस्तों अॼु जेका ॻाल्हि कंदुमि अव्हांखे उहा आहे असुल ईद। ईद जो ॾींहुं उदास चेहरो अणभन वारनि सां फाटल कपिड़ा पहिरे हरमींदड़ ॿार ॾांहुं ॾिसंदे लुड़क लाड़े थो। सुहिणनि पहिरियल कपिड़नि ॿारनि जे पुठियां हलंदो वञे थो। जे ईद जे ॾिहाड़े दुकान हुआ उते पहुचे थो जिते ॿारनि ऐं वॾनि जो हुजूम हो। हिकु दुकान ते ख़ूबसूरत रांदीका ॾिसी उते बीही उन्हनि रांदीकनि खे ॾिसे थो। दुकान वारो चवेसि थो त छा खपे, उनखे जवाबु ॾिए थो, चाचा कुझु न, ग़रीब आहियां। दुकान वारो धिको ॾेसि थो। रोड जे पासे में हिकु बुज़ुर्ग जी भर में किरे थो जेको खेसि उथारे थो। उनखे चवे थो, चाचा बाबा माज़ूर आहे, अम्मा बीमार आहे। दिलि जी ख़्वाहिश खे पूरो करणु, रांदीकनि खे ॾिसणु, ग़रीबी जो हुअणु, धिका खाइणु मुक़दर आहे। बुज़ुर्ग हुन जे अखियुनि मां वहंदड़ लुड़क उघी करे भाकुरनि में भरे थो। हिकु रांदीको वठी ॾेसि थो जेको ही ॾिसी ख़ुशि थिए थो। ख़ुशि थी घर ॾांहुं वञे थो। बुज़ुर्ग हुनखे ॾिसंदो रहे थो ऐं चवे थो त ख़बर न आहे हिन जहिड़ा केतिरा मासूम ॿार हूंदा जेके दिलनि में हसरत खणियो ईअं पिया धिका थाॿा खाईंदा हूंदा। जेकॾहिं असां पंहिंजे ॿारनि सां गॾु उन्हनि खे बि हिकु रांदीको वठी ॾियूं त उहे बि असुल ईद करे सघंदा।